ख़बर वांक ॾींदालू वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मुल्की मैशियत सिधे रस्ते ते आहे। घटि अरसे में महांगाई घटि थी आहे, उन में सभिनी जी कुर्बानी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इत्तहादी पार्टी जे सेनेटरनि जे मान में आजाणो ॾिनो। आजाणे खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुल्की मैशियत सिधे रस्ते ते आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त घटि अरसे में महांगाई घटि थी आहे। संदसि चवणु हो त मुआशी इस्तेहकाम लाइ सभिनी वॾी कुर्बानी ॾिनी आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त सियासत जी कुर्बानी ॾेई महिनत कई, सियासी पार्टियुनि कुर्बानी ॾेई मुल्क खे ॾुखाइनि मां कढियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मुल्की मैशियत सिधे रस्ते ते आहे। घटि अरसे में महांगाई घटि थी आहे, उन में सभिनी जी कुर्बानी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इत्तहादी पार्टियुनि जे सेनेटरनि जे मान में आजाणो ॾिनो। आजाणे खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुल्की मैशियत सिधे रस्ते ते आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त घटि अरसे में महांगाई घटि थी आहे। संदसि चवणु आहे त मुआशी इस्तेहकाम लाइ सभिनी वॾी कुर्बानी ॾिनी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु आहे त सियासत जी कुर्बानी ॾेई महिनत कई, सियासी पार्टियुनि कुर्बानी ॾेई मुल्क खे ॾुखाइनि मां कढियो। हुकूमत